अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां उहा ॿाहिरि ईंदा बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज ख़ान सूबेदार खे घुराए उन जी बेइज़ती कंदो, हिनखे चवंदो त हाणे मां ॾिसां थो पियो त तव्हां मुंहिंजो कमु घटि पिया कयो ऐं ॿियनि वॾेरनि जो कमु घणो पिया कयो। त सूबेदार हुनखे चवंदो त न साईं, अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां तव्हांजो कमु जेको आहे त पहिरियां कंदा आहियूं, ॿियनि खे जेको आहे असां लिफ्ट न आहियूं कराईंदा, तव्हांजो हुकुम असां अखियुनि ते होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे त मुंशी मखणो वॾेरे शाह नवाज़ ख़ान वटि वेंदो आहे, हुनखे चवंदो जेको आहे त तोखे हिन जेको आहे क़ैद खाने खां ख़ौफ़ डर नथो लॻे। त वॾेरो शाह नवाज़ ख़ान हुनखे चवंदो त मूंखे हिन क़ैद खाने खां जेको आहे त कोई बि ख़ौफ़ न आहे, मूंखे इज़त पंहिंजी प्यारी आहे, मां गैरतमंद आहियां, मां जेको आहे सो जेको आहे त क़ैद में आहियां त तव्हां बि क़ैद में आहियो, तूं बि जेको आहे त वॾेरे बालाज ख़ान जो जेको आहे त मुंशी आहीं, तूं बि पंहिंजो कमु तूं पंहिंजो आर्डर नथो हलाए सघीं। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त गुलाब शेरदिल ऐं मल्हार पाण में ॻाल्हियूं कंदा ऐं गुलाब जेको आहे सो शेरदिल वारनि खे चवंदो त मूंखे ख़बर आहे वॾेरो बालाज ख़ान वॾो कमीनो शख़्स आहे, हुनजी आख़िरी ज़िद इहा आहे हिते जेको आहे सो मां मिटल जी धीअ सां शादी कयां। उन ते जेको आहे सो मल्हार तमामु घणो गुस्से में अची वेंदो ऐं गुलाब खे चवंदो तूं पंहिंजी ज़ुबान बंदि कर, वात पंहिंजो बंदि कर, न त मां तुंहिंजो जो अहिड़ो बुरो असरु कंदुमि। हुनखे शेरदिल हुनखे सम्झाईंदो त इन में गुलाब जी का बि ग़लती न आहे, इहो सॼो वॾेरे बालाज ख़ान जो कमु आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़।